ब्रेकिंग न्यूज़ ॾींदासीं। हैदराबाद में सूबाई वज़ीर ऐं फोकल पर्सन शर्जील इल्हाम मेमन बरसात मुतासिर इलाइक़नि जो दौरो करे बरसात सबबि तबाही जो जाइज़ो वरितो आहे। सूबाई वज़ीर ऐं फोकल पर्सन शर्जील इल्हाम मेमन टंडेजाम ऐं ॿाराड़ी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि वाहनि जो दौरो करे माण्हुनि सां मुलाक़ातूं कयूं आहिनि। उन मौक़े ते सूबाई वज़ीर शर्जील इल्हाम मेमन चयो त सिंध में हर मुतासिर माण्हू जी मदद कई वेंदी। हुकूमत कंहिंखे बि अकेलो न छॾींदी। हैदराबाद संदसि शहर आहे, उन लाइ हर मुमकिन मदद कई वेंदी। शहरनि तोड़े ॿाराड़ियुनि मां जल्द पाणी निकाल करायो वेंदो। हुन चयो आहे त बरसाति ऐं ॿोॾि खे सियासत जे वर न चाढ़ियो वञे। हर माण्हू खे अॻिते अची मुतासिरनि जी मदद करणु घुरिजे। सूबाई वज़ीर शर्जील इल्हाम मेमन लतीफ़ाबाद, आटोबान रोड समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो करे पाणी निकाले लाइ हिदायतूं जारी कयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया नाज़रीन। सूबाई वज़ीर ऐं फोकल पर्सन शर्जील इल्हाम मेमन टंडेजाम ऐं ॿाराड़ी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि वाहनि जो दौरो करे माण्हुनि सां मुलाक़ातूं कयूं आहिनि।